माइक्रोसॉफ्ट पारां पंहिंजे प्रोडक्ट्स ऐं ॿियनि तजुर्बनि जी जाच लाइ क़ाइमु कयल ही कमरो पहिरियों 2015 में क़ाइमु कयो वियो हो ऐं हाणे गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड तरफ़ां इन जी तस्दीक कई वई आहे। ही कमरो रेडमंड वाशिंगटन में क़ाइमु आहे। असां आवाज़ खे डेसिबल में मापियूं था, पर हिन कमरे में ख़ामोशी -20 डेसिबल खां मथे आहे। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त रुॻो हिकु शख़्स इन कमरे में 30 मिंटनि खां वधीक वक़्तु गुज़ारे सघियो ऐं सरासरी तौर ते माण्हू कुझु मिंटनि खां पोइ ॿाहिरि निकिरी अचनि था, छो त कमरे में दाख़िल थींदे ई दिलि जी धड़कन ॿुधी सघिजे थी। इन खां पोइ आंड्रनि ऐं मादे जा आवाज़ बि ईंदा ऐं पोइ हॾनि जी हरकत ऐं रत जे वहकिरे जो आवाज़ बि ॿुधण में ईंदो। इन कमरे में वेंदड़ माण्हूअ खे अजीब अहसास थींदो आहे ऐं कमरे मां निकिरी वेंदो आहे। इन खे अंग्रेज़ीअ में एनचोएक चेंबर चइबो आहे, जिते आवाज़ जूं लहरूं पूरी तरह सां जज़ब थी वेंदियूं आहिनि। इहो ई सबबु आहे जो हिते ख़ामोशी ॾाढी अजीब लॻे थी, छो त ख़ामोश लाइब्रेरी में बि 40 डेसिबल जो गोड़ हूंदो आहे, पर हिते 42 डेसिबल लागू थिए थो। केतिरनि ई माण्हुनि खे हिते अचण जे सेकंडनि में कननि में पड़ाॾनि जो तजुर्बो थींदो आहे ऐं उन खे रोकणु नामुमकिन थी वेंदो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन कमरे में अचण सां केतिरा ई माण्हू तवाज़ुन विञाए वेहंदा आहिनि ऐं माण्हू पंहिंजे ई साह जे आवाज़ खां बि डिॼंदा आहिनि। इंजीनियरनि ख़ासि आवाज़ जज़ब कंदड़ पैनल लॻाया आहिनि, जेके कमरे जे चौधारी ऐं छित ते मौजूदु आहिनि। इहो ई सबबु आहे जो हिन कमरे खे तयारु करण में 2 साल लॻी विया हुआ। इहो सभु पंहिंजी जाइ ते, पर आम माण्हू हिन कमरे जो दौरो नथा करे सघनि, छो त ही कमरो संजीदा साइंसी तहक़ीक़ ऐं प्रोडक्ट्स जे तजुर्बनि लाइ आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk